इस्लामाबाद नए IMF प्रोग्राम खां अॻु PIA जी निजकारी जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियुनि मूजिबि क़ौमी एयरलाइन PIA जी निजकारी IMF जी शर्तुनि मूजिबि हूंदी। जून ताईं PIA जी निजकारी लाइ LOI जारी करे सघिजे थो। जून या जुलाई दौरान निजकारी जो प्रोसेस मुकमल कयो वेंदो। PIA जे नुक़साननि ऐं कर्ज़ 700 अरब रुपयनि ताईं पहुची चुको आहे। क़ौमी एयरलाइन जे मथां कमर्शियल बैंकुनि जो 270 अरब रुपयनि जो कर्ज़ वाजिबुल अदा आहे। PIA हुकूमत जा 350 FPR ऐं PSO जा कर्ज़दार बि आहिनि। PIA बोर्ड इजलास क़ौमी एयरलाइन जी निजकारी जी तौसीक़ करे छॾी। PIA पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज के ख़त जे ज़रिए फ़ैसिले खे आगाह करे छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।